काछो जेको जबलनि जी कच्छ में ईंदड़ इलाइक़ो जिते अनेक हुनरमंद माण्हू रहनि था। जहिड़ी रीति कटे बबर में टोपियूं ठाहींदड़ मर्द ऐं औरतूं, अहिड़ी तरह ड्रिगबाला जा पुराणा कारीगर राज़ा ऐं ॾखण, अहिड़ी रीति काछे जे हिकिड़े क़दीमी तारीख़ी ॻोठ में पाण मौजूदु आहियूं, जिते असां जूं औरतूं तोड़े मर्द पीश मां वाण तयारु करे उन मां मुख़्तलिफ़ शयूं ठाहीनि थियूं ऐं उन मां हू पंहिंजे गुज़र सफ़र जो ज़रियो तलाश कनि थियूं। असुल ईअं थो थिए त जेका ही महिनत कनि थियूं उन्हनि जो पूरो मुआवज़ो हिननि खे उन रीति नथो मिले जहिड़ी रीति हुननि जी महिनत नज़र अचे थी। हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि औरतुनि सां जेके इहो कमु कनि थियूं त उन्हनि खे इन्हनि जो केतिरो मुआवज़ो मिले थो ऐं हू इन कम में केतिरी तकलीफ़ मां गुज़रनि थियूं ऐं इन कमु करण सां उन्हनि खे कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रणो पवे थो। अचो त असीं उन्हनि औरतुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू छा थी चवनि। पीछे तो बचत कान्ही है बा ये थोथे मार मार मरिया जना है पुसाऊं वल छिन्नू वल टोड़ू वल का बेड़ी घड़ू वाण च भी बचत कान्ही वल ए तरिया ठहा खटा ते घाट बाला को बच्चा को देऊ बिलाऊं घन वंजन दूर पर फायदा ही कोनी को या पीछ भूरी वेंदी पे पीछ महंगी है डाढी बा 1600 है पीछ दा मन पीछ सड़ी सुकी बियांदी पे मिला बच्चा तंहिंखे पीछे उहा पीछ असां जरा छिलूं टोड़ूं ए पुसाऊं ए ठाहूं ए पानी घड़ी घड़ी टौकन ये पुसा ठहा फिडा विडा मार रोड उन दे आंदरे काढ करणो पीछे बच्चा ते ही कान वाण दा वध चो वध भी 80 रुपया किलो। अब हम महीने के बट्टो 5 जना 4 जना 3 तो बचत कान्ही पूरी कान्ही घर से और 13 साबन पूरा कान्ही थींदे घर दा खर्च किथो कर 5 4 जना 3 जन तॾहिं सुता त वठींदे न त वठींदी भी कान्ही खर्च वॾा घर दा बाले बच्चा है वॾा माण्हू खर्च वॾा ही बासल पीस महंगी 16 ते पीस अध ते असरी हड़ भर वेंदी पई वान ते 25 न त 30 ईअं लाचार थी गरीब असां के करूं केले हर से ए जको एजी मदा वाण चाती ना मैं खपाण दे लाए माना देवण दे लाए देव सो बच्चे लाए को खंडे को चाहे एजी मदा देता मैं बाराड़ी दे मानो सारा गुजर सफर ही हुई है बल्कि एच मेहनत इतली है जो इतली मेहनत के कम ची कनी एच सत मुर्सी है पहली मेन गाल ये आए ते टोड़न बेचारे बाल बचड़े वालू नी को पीछे टोड़ वाल कुछ टाइम 200 13 खंस वाल कुटनस कुटन को बाद जको जो वाले को पा के जगह चेड़ी के महफूज जगह पुसावन पुसावन को पीछे वाल वटन वटन को पीछे वाले को जको जो पकावन पकावन को पीछे वाल टूटा कलाक इंतजार करन खरड़न से खरड़न को पीछे वाल वेड़न से वेड़न को पीछे मना कुछ जो वडी सफा अंत आई मेहनत है पर गाली आए थे हमारा जो पीछ दी गई 1600-1700 रुपया वाण वापर देने बन आई वाण दी रकम है 4000-3500 रुपया जेको 5-4 मानू थी मना घिनते बन जो 15 दी है 20 मन वाण दा करे बन इने को मना 150 रुपया तारीख भी कोनी पे बचदा पर क्या करन मालवन मानवन काछे रे राशु मानवन ब्या कोड़ा गुजर सफर है कोड़ा गुजर सफर है कोन जो को मिसाल गाल करन जा जेते अपना पेट पालन अल्लाह दा आसरा इने दा आसरा बस हेत अंतहा मजबूरी पर क्या करी जे जो इने दा गुजर इयो ये इनी को सवाब गुजर कोनी जरिया कोनी नंढड़ी हम अम्मा का हम जो ए पीछ वटी में सिखिया हुन ए मुद की टीम बी का भी रोजगारी कानी का 1600-1700 ते मण मिलदा पे उ 3 किलो थींदे पन नंढड़े बाल सा वटे दे पे मस 8वें डी 9वें डी महीने च 150 रुपया रोज थींदा पे 100 लाचार थींदा पे खर्च वध के पूरी कानी अपना राजो गंढो पीश वाण के हिसाब से तमाम पुराणो कदीम गोटा हमके सुञातो वने तो पर हींअर अॼुकल्ह पीस जो दौर ख़त्म थींदो थो वञे छो जो असांजो वॾियूं अमूरियूं कमु घटि थो कनि इन जे करे जो हिते उनखे मुनासिबु अघु नथो मिले छो जो हिन में पीस में तकलीफ़ घणी आहे ये 8-10 मरहलनि मां गुज़री करे पोइ हिकिड़ी नोड़ी तयारु थिए थी। हाणे असां हुकूमत खे इहा गुज़ारिश कंदासीं अपील कंदासीं त हिन तरफ़ कुझु छो जो ॿाहिरि जो रुझान आहे हिते गवर्नमेंट जो रुझान तक़रीबन हू बि घटि हूंदो आहे त हिननि खे मुनासिबु रेट मिलियो वञे। मुंहिंजो चवण जो मक़सदु ईअं थिए हिते पीस जेकॾहिं कंहिं को सेंटर या दुकान खोलियो वञे मुनासिबु रेट सां मिले या जेको वाण आहे उहो गवर्नमेंट वठे या दुकानदारनि खे आमादा करे त हिननि खे रेट जेको मुनासिबु रेट सुठो ॾिनो वञे। हीअं त महांगाई जो दौरु आहे
हिननि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे, पर हाणे ॿिया ज़रिया न आहिनि, वसाइल न आहिनि, त हे वीचारियूं करे बि छा थी सघनि। हिननि जो चवणु आहे त हिननि खे जेकॾहिं मार्केटिंग ताईं आसानी थिए ऐं हिननि जो जेको मुआवज़ो आहे उहो वाण जी सूरत में जेकॾहिं कराची, हैदराबाद ऐं ॿियनि सिंध जे वॾनि शहरनि में जेकॾहिं इहो ट्रेवल करे त हिननि खे वधीक मुआवज़ो मिली सघे थो। हिननि जो चवणु हुयो त हीअ 1600 रुपया मण जेको आहे सो पीस वठनि था ऐं हफ़्ते में हिकु मण तयारु कनि था, जंहिंमां 30 किलो वाण निकिरे थो ऐं उनजी आमदनी जेको आहे सो 5600 या मैक्सिमम 6000 थिए थी, जेका कुल मिलाए जेकॾहिं महीने में 5 भाती कमु कनि त उहा 6000 ताईं जेको आहे सो आमदनी हिननि खे जॾहिं मुयसरु थिए थी त हिननि जो पूरा नथो थिए। हिननि जे वीचारनि मां इहो मालूम थियो त जेकॾहिं हिननि जे इन पूरे मटीरियल खे शहर ताईं आसानी सां रसाई मुमकिन थिए त पोइ यकीनन जेको आहे सो हिननि जी ज़िंदगी ऐं गुज़र सफ़र में तमामु घणी मसबत तब्दीली ईंदी। कैमरा टीम सां गॾु रशीद लगारी, WTN काचू।